अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सब कीअं आहियो। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में आख़िरकार थियण छा वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजी हिन वीडियो खे लाइक न कयो त लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी नई एपिसोड में तव्हां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान ॾांहुं शहर उन लाइ बि वेंदो त ग़ुलाम अची चवंदो आहे त रबन ऐं राणो रईस कमाल ख़ान जो पुछा कंदे शहर विया आहिनि। रईस गफ़ार ख़ान खे ख़ौफ़ थींदो त रईस कमाल ख़ान सां रबन ऐं राणो विढ़नि न। दिलावर अदड़ू खे रईस कमाल ख़ान ज़रिए फसाईंदो ऐं अदड़ू खां ज़मीन जा काग़ज़ात बआसानी सां हथु करे वेंदो। दोस्तों, ड्रामा जे ॿिए पासे तव्हां ॾिसंदा त अदड़ू मीरा खे सही सलामत घर पहुचाईंदो। रबन ऐं राणो शहर वञी मीरा खे तलाश कंदा ऐं मीरा घर हूंदी। रबन ऐं राणो रईस कमाल ख़ान खे शहर में हथु कंदा ऐं रईस कमाल ख़ान खे वठी रईस गफ़ार ख़ान वटि पेश कंदा। उम्मीद आहे त तव्हां दोस्तनि खे अॼु जी हिन वीडियो में तव्हां पसंदि कई हूंदी। दोस्तों, तव्हांखे अॼु जी इहा वीडियो पसंदि आई आहे त लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।